बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन अवानी सिरिया सिंधी था बेसिक इंग्लिश ग्रामर जे कोर्स में रजिस्ट्रेशन जारी है जिनकी आखिरी तारीख 20 अप्रैल ते रखी वही है। हाँ ही सवाल है तो ही कोर्स केर केर ज्वाइन करे सके तो इन कोर्स में तवाके केड़ा बेनिफिट्स मिलण वारा हैं। फर्स्ट ऑफ ऑल वे बार जेके 5 क्लास को मथे आइन एकेडमिक लेवल की जेका इंग्लिश ग्रामर है उनके बेहतर करण चाहन था उनके रूट लेवल ते समझण चाहन था तो इंशाल्लाह ही कोर्स उन्हनि जे लाइ लाइफ चेंजिंग साबित थींदो, यानी उन्हनि खे इलाही मुआवनत ॾियण वारो आहे, खास करे एकेडमिक साइड सां। सेकेंडली उहे गर्ल्स एंड बॉयज जेके प्राइवेट स्कूल्स या इंस्टीट्यूट में पढ़ाइण चाहन था या पढ़ाइन था, ही कोर्स उन्हनि जे लाइ भी ॾाढो मुआविन साबित थींदो। छाजे करे त हिन कोर्स में एड़न टॉपिक्स के एड़े अंदाज में एक्सप्लोर किया वयो आहे त जीअं हुननि जो हिकिड़ो मुकम्मल पैटर्न क्लियर थे। जो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त असां काई शइ पढ़णु चाहींदा आहियूं या पढ़ंदा भी आहियूं, पर असांखे ख़बर न हूंदी त उनखे किथां खां पढ़िजे, कीअं पढ़िजे, केतिरो पढ़िजे ऐं केतिरी लेवल ते कवर कजे त असांजो ग्रामर जो पोर्शन काफ़ी हद ताईं क्लियर थी वञे। हिन कोर्स में हर टॉपिक से रिलेटेड, मतलब अगर असां कभी अहम टॉपिक पढ़ंदासीं तो उन सां जेके माइनर नंढियूं नंढियूं टॉपिक्स हूंदियूं उहे अॻ में कवर कंदासीं। ऐं यकीन कयो मां दावा सां चवां थो ही इंग्लिश जो बेस मेकिंग कोर्स आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जंहिं जॻह जा आयरा बेस मजबूत होंदो आहे उन ते तव्हां चाहे केॾी भी वॾी खूबसूरत बिल्डिंग बीहारियो उहा हली वेंदी। पर अगर तव्हांजो बेस मजबूत न आहे ऐं मथे एडवांस लेवल जी इंग्लिश पढ़णु चाहियो था, वॾनि टेस्टनि जी तैयारी करणु चाहियो था इंग्लिश में, त इहो इम्पॉसिबल आहे त तव्हांजो बेस कमज़ोर हुजे ऐं तव्हां एॾी वॾी डेवलपमेंट करे सघो इंग्लिश में। ही कोर्स उन्हनि नौजवाननि, नंढड़नि ऐं दोस्तनि जे लाइ त इलाही ज़रूरी आहे। 3 नंबर ते उहे नौजवान या न्याणियूं जेके जॉब जी टेस्ट जी तैयारी करणु चाहिनि थियूं इन फ्यूचर, ही उन्हनि जे लाइ भी ॾाढो काराइतो साबित थींदो। इंशाल्लाह हिन कोर्स जे अंदर असां हर टॉपिक में कोशिश कई आहे त जेके भी टेस्ट में ईंदड़ इन टॉपिक सां रिलेटेड सवाल आहिनि असां उहे हिते डिस्कस कयूं। वॾी खूबसूरती हिन कोर्स जी आहे त ही कोर्स इंटरेक्टिव आहे। हाणे इंटरेक्टिव कोर्स कीअं हूंदा, लेट सपोज अगर असां लिंक ॾियूं था के कोर्स जी त भई तव्हां हिनखे ॾिसो ऐं तव्हां बसि हिनखे पढ़ो, पर असां हिन कोर्स खे छा कयो आहे, तव्हांजे डोर स्टेप ते व्हाट्सएप ते खणी आया आहियूं त जे तव्हां घरां पैकेज इंटरनेट जा, यूट्यूब जा, वेबसाइट ईंदो वञी करे तव्हां ही कोर्स न कयो, सिंपल व्हाट्सएप जो पैकेज तव्हांखे डेली उन ते क्लास मोकिलिया वेंदा ऐं उन खां पोइ उन में होमवर्क आहे, वोकेबलरी आहे, नंढा नंढा स्ट्रक्चर्स आहिनि, नोट्स में मटीरियल आहे ऐं उन खां बाद में असां टेस्ट वठंदासीं मंथली। जेके भी असां टॉपिक्स पढ़ंदासीं, अगर को बंच टॉपिक जो कवर थी तो वञे, लेट सपोज असां 8 पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ी वेंदासीं, उन 8 ॾींहं जी वरी तव्हां टेस्ट वठंदासीं ऐं इंशाल्लाह ॾाढो मज़ो अचण वारो आहे। असां 1 to 1 इंटरेक्शन भी रखियो आहे इन कोर्स में। वीकली क्वेश्चन एंड आंसर सेशन भी इन में हूंदा त जीअं तव्हां पंहिंजी क्यूरीज, पंहिंजा मसला असां सां डिस्कस करे सघो ऐं ईंदड़ क्लासनि में असां उन्हनि ते कम करे सघूं। कोई भी सब्जेक्ट पढ़ण लाइ जेका मेंटोरशिप आहे, लीडरशिप आहे, उहा इलाही अहमियत रखंदी आहे। हिन में असां वध खां वध जेके असांजा एक्सपर्ट्स आहिनि, असांजी टीम आहे, फैकल्टी आहे, उन्हनि सभिनीनि हिकिड़ो अहिड़े अंदाज़ में हिन कोर्स जो पैटर्न सेट कयो आहे त जीअं हर उहो आम माण्हू जेको चवे थो त मां टोटली अनअवेयर आहियां इंग्लिश खां, मूंखे अंग्रेजी न ईंदी आहे, मसलो आहे मुंहिंजे लाइ, मां मतिलबु अंग्रेजी जा ट्रांसलेशन न आहियां करे सघंदो, मूंखे सम्झ में न ईंदी आहे, उहो भी हिन कोर्स मां फ़ाइदो वठी सघे थो। हिन कोर्स जा क्लासेस 22 अप्रैल मंडे खां स्टार्ट थींदा। हिन कोर्स जा अलग ग्रुप्स ठाहिया विया आहिनि, गर्ल्स अलग आहिनि, बॉयज अलग आहिनि, सेपरेट क्लासेस मोकिलिया वेंदा त जीअं सिक्योर अंदाज में तव्हांजा क्लासेस हली सघनि इंशाल्लाह। मुंहिंजे लाइ वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, लास्ट टाइम असां कुझु स्क्रीनशॉट्स भी शेयर कयासीं। हिकु वालदा जो मैसेज हुयो, वालिद जो मैसेज हुयो, भाइरनि जो मैसेज हुयो, असांजूं नंढड़ियूं न्याणियूं या असांजा भाइर तव्हांजे हिन कोर्स खे अटेंड कयो अथऊं ऐं उन खां बाद बि उन्हनि जी स्कूल में प्रोग्रेस ॾाढी भली आहे। अल्हम्दुलिल्लाह मैथ्स जा क्लासेस हुया, पर मां उम्मीद सां चवां थो त ही कोर्स मां रिपीट कयां थो इन ॻाल्हि खे त तव्हां नंढड़नि जे लाइ या तव्हांजी भेनरुनि जे लाइ, न्याणियुनि जे लाइ जेके वॾियुनि वॾियुनि अकेडमीज़ ते नथियूं वञी सघनि, लाइफ चेंजिंग कोर्स साबित थींदो। असांजा काफ़ी स्टूडेंट्स अहिड़ा आहिनि जेके स्कॉलरशिप्स लाइ अप्लाई कनि था, 5 क्लास बेस ते, 8 क्लास जे बेस ते अप्लाई कनि था, 11 12 जे बेस ते अप्लाई कनि था। मां उन्हनि खे ज़रूर, उन्हनि जे वालिदैन खे, ब्रदर्स खे रिकमेंड कंदुसि त उन्हनि खे ही कोर्स ज़रूर ज्वाइन कराइनि त जीअं अॻिते हली हू स्कॉलरशिप जूं टेस्टूं ॾियनि त हू आसानी सां इंग्लिश जे पोर्शन खे कवर करे वञनि। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त असांजा ॿार घर में कंहिं न कंहिं जी मोबाइल ज़रूर इस्तेमालु कंदा आहिनि, पर अगर अव्हांजो ॿार हिन कोर्स खे उन मोबाइल जे थ्रू करे थो त सभ खां वॾी आदत जेका उन में डेवलप थियण वारी आहे उहा आहे कंहिं मोबाइल स्क्रीन तो पढ़णु।
यानी इहो वॾो अलमियो हूंदो आहे त असां टीचर्स जा मतिलबु हूंदा आहियूं त काॾे पढ़णु वञूं, पर हिकिड़े ॿार खे सेल्फ स्टडी करणु न ईंदी आहे। पर हिन कोर्स सां जॾहिं हू हिन जा क्लासिस अटेंड कंदो, नंढा नंढा सवाल असां खां कंदो, त उन जी हिकिड़ी मेंटल ग्रोथ बि थींदी त मोबाइल तो कीअं पढ़बो आहे। ऐं यकीनन एट द एंड ऑफ द कोर्स जॾहिं हुनखे पंहिंजे नाले सां सर्टिफिकेट मिलंदो त उनजे लाइ हिकिड़ी लाइफ जी मेमोरी हूंदी त मां हिन उमिरि में ही कोर्स ज्वाइन कयो हुयो ऐं मां हिन अंदाज़ में हिननि शयुनि खे कवर कयो हुयो। हिन कोर्स जी फीस 350 रखी वई आहे ऐं 3 महीननि जो कोर्स आहे। हिन कोर्स जी ड्यूरेशन 3 महीना आहे, यानी तव्हांखे 3 महीना जा क्लासेस व्हाट्सएप जे थ्रू मिलंदा ऐं तव्हांखे फीस सिर्फ़ 1 टाइम पे करणी आहे। यानी तव्हां कंप्लीट कोर्स जी हिकिड़ो दफ़ो फीस पे कंदव, नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, असांजे एडमिन सां राब्तो कंदव, हू तव्हां ॾे अकाउंट्स मोकिलींदो, तव्हां उन ते कंहिं बि अकाउंट ते पेमेंट करे स्क्रीनशॉट मोकिले तव्हां हिन कोर्स में रजिस्ट्रेशन हासिल करे सघो था। तमामु सिंपल हिकिड़ो प्रोसेस आहे हिन जी रजिस्ट्रेशन जो। सो जल्द खां जल्द पंहिंजी सीट रिजर्व करायो। जल्द मुलाक़ात थींदी तव्हां सभिनी सां इंग्लिश जे क्लासिस में मंडे ते। थैंक यू।